नाज़िन घोटकी में रोलू कुत्तनि वधीक ॿिनि ॼणनि खे ॾाढ़े छॾियो आहे। सीएमओ ख़िलाफ़ धार केस दाख़िल कया विया आहिनि। हुन हवाले सां अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर एहसान कलवर। जी असां छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, घोटकी शहर थोड़े भरपासे वारे इलाइक़नि में रोलू कुत्तनि जो जेको आज़ार आहे उहो वधी वियो आहे। सीएमओ तोड़े यूसी जे सेक्रेटरियुनि पारां रोलू कुत्तनि खे न मारण जे करे जेको आहे त जेको ॾींहों ॾींहुं जेको रोलू कुत्तनि जे ॾाढ़ण जा जेके केस आहिनि उहे वधी रहिया आहिनि। घोटकी शहर जे जेको हुसैन बेली वारो इलाइक़ो आहे उन इलाइक़े में जीअंद शेख ऐं जेको ॿियो अनवराबाद वारो इलाइक़ो आहे उन इलाइक़े में सकीना मीराणी खे रोलू कुत्तनि जेको आहे ॾाढ़े विझण जेको आहे उहो केस ए सेक्शन थाणे ते सरकार जी फरियाद ते सीएमओ घोटकी नादर शाह अमरोटी ख़िलाफ़ धार केस दाख़िल कया विया आहिनि। आउं तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हिन हफ़्ते गुज़िरियल जेको हफ़्तो आहे उन हफ़्ते दौरान जेको सीएमओ घोटकी आहे नादर शाह अमरोटी इन्हनि केसनि समेत ॿिनि केसनि समेत 8 जेके आहिनि उहे जेके आहिनि केस दाख़िल थी चुका आहिनि। पर हिन महिल ते जेको आहे जेके रोलू कुत्ता आहिनि उनखे सीएमओ तोड़े जेके ॿी इंतज़ामिया आहे उहा मारण में नाकाम बणिजी चुकी आहे। जी एहसान जी महिरबानी।